रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। जेको हिकिड़ो भेरो दुरूद पाक पढ़ंदो आहे अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। नवैतो सुन्नतल एतिकाफ। फरमाने आखिरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। जेको मूं ते 10 भेरा दुरूद पाक मोकिले अल्लाह पाक उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। ऐं जेको मूं ते 100 भेरा दुरूद पाक मोकिले अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखी छॾींदो आहे त हीउ शख़्स निफ़ाक़ ऐं दोज़ख जी बाह खां आज़ादु आहे ऐं क़यामत जे ॾींहुं उनखे शहीदनि सां गॾु रखंदो। हाणे केतिरी महबत सां दुरूद पाक पढ़णु घुरिजे। बुज़ुर्ग फरमाइनि था त दुरूद पाक पढ़णु जेको आहे उहो ईअं न हुजे त ध्यानु कंहिं ॿी तरफ़ हुजे ऐं दुरूद पाक पढ़ी रहिया हुजो। ही उहा इबादत आहे जेका मक़बूल आहे। हिन जे लाइ एहतिमाम ऐं इंतज़ाम करणु घुरिजे। महबत सां हिकिड़ो भेरो दुरूद पाक पढ़ी वठो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अव्हांखे बयान जो मौज़ू ॿुधायां, उन खां पोइ तव्हांजो ज़हन ठहंदो त बयान खे कीअं ॿुधणु घुरिजे। अॼु 27 राति आहे, शबे क़द्र जी राति आहे। बयान जो मौज़ू आहे जहन्नम खां छुटकारो कीअं हासिलु कजे। असांखे जन्नत खपे, जहन्नम खां छुटकारो खपे। हाणे कीअं उहो असां बयान में ॿुधंदासीं। उन जे लाइ तवज्जो दरकारु आहे। जेकॾहिं तवज्जो हूंदी त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल बयान ॿुधण जो मज़ो बि ईंदो, ज़हन में ॻाल्हि अची दिलि में पहुचंदी ऐं उन ते अमल जो ज़हन बणिजंदो इंशाअल्लाह। ऐं जेकॾहिं असां हिन बयान ते अमल करे वियासीं, अल्लाह पाक चाहियो त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल जहन्नम खां छुटकारो हासिलु करण में असां कामयाब थी वेंदासीं इंशाअल्लाह अज़्ज़ व जल। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अॻूणियुनि उम्मतुनि में हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़रियो आहे, हज़रत शमऊन रज़ी अल्लाह ताला अन्हु। तमामु घणो नेक, परहेज़गार ऐं ताक़तवर बि हुयो। हिन जो वाक़ियो शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया फैज़ाने रमज़ान में ॾाढो तफ़सील सां लिखियो आहे। अव्हां टाइम कढी करे ज़रूरु हिन जो वाक़ियो पढ़िजो, अव्हां जी दिलि ख़ुशि थी वेंदी। ही मुख़्तसिर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही रोज़ानो राति जो इबादत कंदा हुया, ॾींहं जो रोज़ो रखंदा हुया ऐं उन सां गॾोगॾु काफ़िरनि सां जिहाद बि कंदा हुया। हज़रत शमऊन रहमतुल्लाह ताला अलैह 1000 महीना अहिड़ी तरह गुज़ारिया। आख़िरकार हिकु भेरे बदबख़्त काफ़िरनि धोखे सां पाण रहमतुल्लाह ताला अलैह खे गिरफ़्तार करे वरितो। उनजी गिरफ़्तारी जो वाक़ियो जेको आहे उहो बि फैज़ाने रमज़ान में अमीर अहले सुन्नत लिखियो आहे। ऐं इंतिहाई बेदर्दी ऐं सफ़ाकीअ सां संदन नक कन कपे छॾिया ऐं अखियूं कढी छॾियूं। उन वक़्तु उन वलीअ कामिल जी बेकसी ते रब्बुल इज़्ज़त जी गैरत खे जोश आयो। पोइ यकदम काफ़िरनि ते अल्लाह पाक जो कहर नाज़िल थियो ऐं उहे सभई ज़मीन में दॿिजी विया। तफ़सीर अज़ीज़ में आहे अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं हज़रत शमऊन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी इबादत ऐं तकलीफ़ुनि वग़ैरह बाबति ॿुधायो त
त सहाबा खे हज़रत शमऊन रहमतुल्लाह ताला अलैहि ते तमामु घणो रश्क आयो ऐं माहे नबूअत आकाए रहमत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत बरकत में अर्ज़ गुज़ार थिया त या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम असांखे त तमामु घटि उमिरि मिली आहे, हिननि मां बि कुझु हिसो निंड में गुज़रे थो, कुझु रिज़्क़ हलाल जी तलाश में, लिहाज़ा असां त हज़रत शमऊन रहमतुल्लाह ताला अलैहि वांगुरु इबादत करे ई नथा सघूं। या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बनी इसराइल असांखां इबादत में वधी वेंदा? सहाबी सगोरन अलैहि रिदवान जी ही हसरत भरी ॻाल्हि ॿुधी ग़मख़्वार नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ग़मगीन थी विया। हेॾां महबूब रब अकबर मक्के मदीने जे ताजवर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दिलि मुबारक रंजीदा थी, होॾां अल्लाह पाक जी रहमत जोश में आई ऐं अल्लाह पाक पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी तसल्ली जे लाइ खेनि लैलतुल क़द्र जो तोहफ़ो अता फ़रमायो। जीअं इरशाद थियो, तर्जुमो कंजुल इरफान, बेशक असां हिन क़ुरान खे शब क़द्र में लाथो ऐं तोखे कहिड़ी ख़बर त शब क़द्र छा आहे? शब क़द्र 1000 महीननि खां बहितर आहे। हिन राति में मलाइक ऐं जिब्राइल पंहिंजे रब जे हुकुम सां हर कम जे लाइ लहंदा आहिनि। ही राति सुबुह निकिरण ताईं सलामती आहे। सुभान अल्लाह, छा शान आहे मुंहिंजे आका ऐं मौला मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उम्मतिन बाबति ॻणती थी त अल्लाह पाक संदन दिलजोई जे लाइ उम्मत खे शब क़द्र जहिड़ी अज़ीम शान नेमत अता फ़रमाई। मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैहि शान मुस्तफ़ा बयान कंदे फ़रमाइनि था, जितना मेरे खुदा को है मेरा नबी अज़ीज़, जितना मेरे खुदा को है मेरा नबी अजीज़, कौनैन में किसी को न होगा कोई अजीज़। जो कुछ तेरी रज़ा है खुदा की वही खुशी, जो कुछ तेरी खुशी है खुदा को वही अजीज़। प्यारा इस्लामी भाइरो, अॼु रमज़ान मुबारक जी 27वीं रात आहे ऐं आलिम सगोरनि जी अक्सरियत इन तरफ़ आहे त रमज़ान मुबारक जी 27वीं रात शब क़द्र थींदी आहे। लिहाज़ा असां उम्मीद कयूं था त अल्हम्दुलिल्लाह अॼु शब क़द्र आहे, अॼु मग़फ़िरत जी राति आहे, अॼु रहमत जी राति आहे, अॼु उहा राति आहे जंहिंमें इबादत करणु 1000 महीननि जी इबादत खां बहितर आहे। अॼु सलामती जी राति आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रिवायत आहे, सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं शब क़द्र ईंदी आहे त अल्लाह पाक जे हुकुम सां हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हिकु साओ झंडो खणी मलाइकनि जी तमामु वॾी फ़ौज सां ज़मीन ते नुज़ूल फरमाईंदा आहिनि ऐं उन साए झंडे खे काबे शरीफ़ ते फड़काईंदा आहिनि। हिकु रिवायत जे मुताबिक़ उन्हनि मलाइकनि जो तादाद रूए ज़मीन जे कनकरियुनि यानी नंढड़ियुनि नंढड़ियुनि पथरियुनि खां बि वधीक हूंदो आहे। उहे सभई सलाम ऐं रहमत खणी नाज़िल थींदा आहिनि। हदीस पाक में आहे, हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जा 100 पर आहिनि। घणा पर आहिनि? 100 पर आहिनि, जिन मां 2 पर सिर्फ़ु इन ई राति खोलींदा आहिनि। उहे पर ओभर खां ओलह में फैलिजी वेंदा आहिनि। पोइ हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदा आहिनि त जेको बि मुसलमान अॼु राति क़ियाम नमाज़ या ज़िक्रुल्लाह में मशगूल आहे, उन सां सलाम ऐं मुसाफ़ो करियो ऐं पिणु उन्हनि जी दुआउनि ते आमीन बि चओ। अहिड़ीअ रीति सुबुह ताईं इहो सिलसिलो जारी रहंदो आहे। प्यारा इस्लाम भाइरो, अॼु बरकतुनि भरी राति आहे। अल्लाह पाक अॼु जी हिन मुबारक राति जो सदको असां सभिनी जी बेहिसाब मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमाए। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अमीर सुन्नत दुआ कन था तो मग़फ़िरत का हूँ तुझसे सवाली, फेर ना अपने दर से न खाली, मुझ गुनहगार की इल्तिजा है, या खुदा तुझसे मेरी दुआ है, नारे दोज़ख से मुझको अमा दे, मग़फ़िरत करके बाग़े जिना दे,
कर दे रहमत मेरी इल्तिजा है, या खुदा तुझसे मेरी दुआ है। या खुदा माह रमज़ान के सदके सच्ची तौबा की तौफीक दे दे, नेक बन जाऊं जी चाहता है, या खुदा तुझसे मेरी दुआ है। मैंने माना कि सबसे बुरा हूँ, किसका हूँ? तेरा हूँ, तेरा हूँ, नाज रहमत पे मुझको बड़ा है, या खुदा तुझसे मेरी दुआ है। सिपारे सोरे सूरह ताहा आयत नंबर 74 खां 76 में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, बेशक जेको पंहिंजे रब जे दरबार में मुजरिम थी करे ईंदो त ज़रूर उन जे लाइ जहन्नम आहे, जंहिंमें न मरंदो ऐं न ई आराम सां ज़िंदा रहंदो। जेको उन जी दरबार में ईमान वारो थी करे ईंदो, जो उन चङा कम कया हुजनि त उन्हनि जे लाइ बुलंद दर्जा आहिनि, हमेशह रहण जा बाग आहिनि, जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं, हमेशह उन में रहंदा। ऐं ही इनाम आहे उन जो जेको पाक थियो। हिननि आयतुनि जी तफ़सीर में मुफ़सिर सगुरा फरमाइनि था, मुजरिम यानी जेको काफ़िर आहे या गुनहगार आहे, जेकॾहिं हू इन्ही हालत में ईमान आणण बग़ैर ऐं तौबा करण बग़ैर दुनिया मां हलियो वियो त क़यामत जे ॾींहुं जहन्नम जो हक़दार थींदो। न उनखे जहन्नम में मौत ईंदो, न चैन सां ज़िंदा रही सघंदो। जॾहिं त उहो ख़ुशनसीब जेको ईमान जी हालत में नेकियूं कंदे दुनिया मां वियो, उन जे लाइ बुलंद दर्जा आहिनि, हमेशह रहण वारा बाग आहिनि, जन्नत जूं नहरूं आहिनि। हू ख़ुशनसीब हमेशह जन्नत में रहंदो। प्यारा इस्लाम भाइरो, हिन आयत में माण्हुनि जा ॿ क़िस्म बयानु कया विया। पहिरियों मुजरिम ऐं ॿियो नेकोकार। जेको क़यामत जे ॾींहुं रब क़हार जी बारगाह में मुजरिम बणिजी पेश थींदो, उन जे लाइ जहन्नम आहे, जॾहिं त नेकोकार जे लाइ जन्नत जूं अबदी नेमतूं आहिनि। अफ़सोस, ख़बर न आहे क़यामत जे ॾींहुं असांजो हाल छा थींदो। ख़बर न आहे असां नजात माणींदासीं या गुनाहनि जे सबबु अज़ाब में गिरफ़्तार थींदासीं। अफ़सोस, नफ़्स ऐं शैतान असां ते ग़ालिब आहिनि। गुनाह छॾजनि नथा, तौबा जी तरफ़ दिलि माइल थिए नथी। जेकर तौबा करे बि वठूं त इस्तिक़ामत नाहे रहंदी। अफ़सोस, असां गुनहगारनि जो क़यामत जे ॾींहुं ख़बर नाहे छा थींदो। हाय हुस्ने अमल नहीं पल्ले, हश्र में मेरा होगा क्या या रब। गर्मीए महशर, गर्मीए हश्र, प्यास की शिद्दत, जामे कोसर मुझे पिला या रब। खौफ दोज़ख का आह, रहमत हो खाके तैबा का वासिता या रब। मेरा नाजुक बदन जहन्नम से अज़ तुफ़ेले रज़ा बचा या रब। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जन्नत हासिल करण जे लाइ भरपूर कोशिश करियो। जन्नत हासिल करण जे लाइ भरपूर कोशिश करियो ऐं पूरी कोशिश सां जहन्नम खां परे भॼो। बेशक जन्नत जो तलबगार कॾहिं गाफ़िल नाहे थींदो। बेशक जहन्नम खां भॼण वारो कॾहिं गफ़लत जी निंड नाहे सुम्हंदो। बेशक आख़िरत नापसंदीदा कमनि सां भरपूर आहे, यानी आख़िरत में कामयाबी जे लाइ नफ़सानी ख़्वाहिशुनि खे छॾिणो पवंदो आहे। जॾहिं त दुनिया लज़्ज़तुनि ऐं ख़्वाहिशुनि सां भरियल आहे। बसि दुनिया जूं इहे लज़्ज़तूं ऐं ख़्वाहिशूं तव्हांखे आख़िरत खां हरगिज़ गाफ़िल न करे छॾीनि। हे आशिक़ाने रसूल, बेशक जहन्नम का अहिड़ी शइ न आहे जो उनखां गफ़लत कई वञे। जहन्नम जो अज़ाब इंतिहाई होलनाक आहे। अल्लाह पाक क़ुरान करीम में इरशाद फरमाए थो, ऐं बेशक मुंहिंजो ई अज़ाब दर्दनाक अज़ाब आहे। ॿिए मक़ाम ते इरशाद थियो, ऐं बेशक आख़िरत जो अज़ाब सभ खां सख़्तु ऐं घणो बाक़ी रहण वारो आहे। गुनहगार हूँ मैं, लायके जहन्नम हूँ, करम से बख्श दे मुझको न दे सज़ा या रब। बुराइयों पे पशेमा हूँ, रहम फरमा दे, हे तेरे कहर पे हावी तेरी अता या रब। सल्लु अलल हबीब
सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। थोरो कंध खे झुकाए करे पंहिंजे गुनाहनि खे यादि करे ही बयान ॿुधो, इंशाअल्लाह अवां तौबह ते ज़रूरु माइल थींदो। हिकु भेरे हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह रिसालत में हाज़िर थिया। संदन जो रंग बदिलियल हुयो, तब्दील हुयो। रसूल अकरम नूर मुजस्सम शाह बनी आदम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पुछो, ए जिब्रील छा ॻाल्हि आहे, मां अवां जो रंग बदिलियल ॾिसां पियो थो। हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन वक़्तु अल्लाह पाक जहन्नम खे भड़काइण जो हुकुम ॾिनो आहे, जहन्नम खे भड़काइण जो हुकुम ॾिनो आहे। रसूल खुदा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जिब्रील मूंखे जहन्नम जे बारे में ॿुधायो। थोरो गौर कयूं, तवज्जो ॾियो उन शइ ते। ही नबी आहे, नबियुनि जो बि नबी आहे, रसूलनि जो बि रसूल आहे। उहो जहन्नम जे बारे में पुछे थो। असां कॾहिं पुछियो आहे कंहिं आलिम जी बारगाह में वेही करे, कॾहिं असां कंहिं खां पुछियो आहे त जहन्नम आहे छा, दोज़ख आहे छा? ॿुधो, हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह पाक जहन्नम खे हुकुम ॾिनो त उन जी बाह 1000 साल ताईं भड़काई वई, हेसि ताईं जो उहा अछी सफ़ेद थी वई, 1000 साल ताईं। पोइ उनखे 1000 साल ताईं भड़कायो वियो, हेसि ताईं जो उहा ॻाढ़ी सुर्ख थी वई। पोइ उनखे 1000 साल ताईं भड़कायो वियो, हेसि ताईं जो उहा बिल्कुलु कारी स्याह थी वई। हाणे जहन्नम जी बाह बिल्कुलु स्याह आहे, न उन में चिणग आहे, चिणग रोशन थिए थी, न उनजो भड़कण ख़तमु थिए थो, न ई उनजा शोला विसामजनि था। उन ज़ात जो कसम जंहिं अव्हां खे सचो नबी बणाए मोकिलियो, जेकर जहन्नम खे सुईअ जे सुराख बराबरि खोलियो वञे त तमामु ज़मीन वारा मरी वञनि। जहन्नम जो तज़किरो आहे। ऐं उन ज़ात जो कसम जंहिं अव्हां खे हक़ सां मोकिलियो, जेकॾहिं जहन्नमियनि जी ज़ंजीर जी हिकु कड़ी दुनिया जे जबलनि ते रखी वञे त उहे ज़रो ज़रो थी ज़मीन में दॿिजी वञनि। खौफ दोज़ख का आह रहमत हो, खाके तैबा का वासिता या रब, मेरा नाजुक बदन जहन्नम से अज़ तुफ़ेले रज़ा बचा या रब। अल्लाह पाक जे रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जहन्नम में कुछ नांग आहिनि। जहन्नम में छा आहिनि? नांग खां ॾिजंदा आहियूं न दुनिया में बि। ॿुधो, जहन्नम वारा नांग केतिरा आहिनि, जेके बुख़्ती उठ जे गर्दन जहिड़ा आहिनि, यानी थुल्हा ऐं ड्रिघा आहिनि। उन्हनि जे हिकु भेरे ॾंगण जो दर्द 40 साल ताईं महसूसु थींदो रहंदो। ऐं उन में अहिड़ा विछू आहिनि जेकी उन खचर जीअं आहिनि जंहिं ते पालान पियल आहे, उहे बि ईअं ॾंगींदा जो 40 सालनि ताईं उन जी तकलीफ़ महसूसु थींदी। हे आशिकाने रसूल, जहन्नम में अहले जहन्नम जा जिस्म तमामु वॾा वॾा कया वेंदा। ही तवज्जो सां ॿुधो, अहिड़ा बयानात आम इज्तिमाअत में न ॿुधा वेंदा आहिनि। हे आशिकाने रसूल, जहन्नम में अहले जहन्नम यानी जेके जहन्नम वारा हूंदा उन जा जिस्म वॾा वॾा कया वेंदा। हदीस पाक में आहे, जहन्नम में काफ़र जी हिकु ॾाठ, ॿुधजो, उहद जबल जे बराबरि हूंदी। उहद जबल जे बराबरि हूंदी, जेको 4 मीलनि ताईं मुश्तमिल आहे। उहा सिर्फ़ु ॾाठ एॾी वॾी कई वेंदी त उनजो बदन, उनजो जिस्म छा हूंदो। ऐं उनजे जिस्म जी चमड़ी 3 ॾींहं जी मुसाफ़त जे बराबरि हूंदी। चमड़ी केतिरी सन्हड़ी आहे, लेकिन एतिरी वधाई वेंदी जो 3 ॾींहंनि जी मुसाफ़त जेतिरी थी वेंदी। अफ़सोस, जहन्नम वारनि जा एतिरा वॾा वॾा जिस्म, उन्हनि जिस्मनि खे बाह रोज़ानो 70 भेरा साड़ींदी। अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, जॾहिं बि उन्हनि जूं खलूं ख़ूब सड़ी वेंदियूं त असां उन्हनि जे खलुनि खे ॿियनि खलुनि सां बदिलाए छॾींदासीं। इन आयत जे हवाले सां हज़रत सैयदना इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था त हर ॾींहुं बाह उनखे 70,000 भेरा साड़ींदी।
जॾहिं उहा उन्हनि खे साड़ींदी त उन्हनि खे चयो वेंदो ॿीहर पंहिंजी पहिरीं हालत ते मोटी वञो, पोइ उहे पहिरीं हालत ते मोटी वेंदा। अफ़सोस, एतिरा वॾा वॾा जिस्म ऐं उन्हनि ते जहन्नम जी इंतिहाई सख़्तु ऐं दर्दनाक बाह, तसवुर त कयो जो उन बाह जी केतिरी तकलीफ़ हूंदी। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जहन्नम वारनि ते रोइण मुसलत कयो वेंदो। हू रोईंदा रोईंदा रहंदा एसि ताईं जो लुड़क ख़तमु थी वेंदा, ॻोड़ा ख़तमु थी वेंदा। पोइ उहे रत जा लुड़क वहाईंदा एसि ताईं जो उन्हनि जे चहिरनि में अहिड़ा सोराख़ थी वेंदा, अहिड़ा खॾा पइजी वेंदा जो उन्हनि में ॿेड़ियूं छॾियूं वञनि त उहे हलणु लॻनि। अंदाज़ो लॻायो, एॾा वॾा वॾा जिस्म हूंदा, उन्हनि जी अखियुनि में खॾा पइजी वेंदा ऐं उहे खॾा एॾा वॾा हूंदा जो जेकर उन्हनि में ॿेड़ियूं हलायूं वञनि त ॿेड़ियूं हलनि। अल्लाह पाक जी पनाह, अल्लाह पाक जे प्यारे ऐं आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं ज़कूम यानी थूहड़ जेको दोज़खियुनि खे खाइण जे लाइ ॾिनो वेंदो, उनजो हिकु कतरो दुनिया जे समुंडनि में केरायो वञे त दुनिया वारनि ते उन जी ज़िंदगी जे सबबनि खे ख़राब करे छॾे। तिरमिज़ी शरीफ़ जी हिकु डिघी हदीस पाक में आहे, अल्लाह पाक जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जहन्नम वारनि खे बुख जो अज़ाब ॾिनो वेंदो, जहन्नम वारनि खे बुख जो अज़ाब ॾिनो वेंदो। पोइ उहे खाधो घुरंदा, उन्हनि खे बाह जा कंडा खाइण लाइ ॾिना वेंदा। उहे कंडा न त बुख ख़तमु कंदा न को फ़ाइदो ॾींदा। पोइ जहन्नम वारा खाधो घुरंदा त उन्हनि खे निड़ी में फासंदड़ खाधो ॾिनो वेंदो। हाणे उन्हनि खे यादि ईंदो त दुनिया में जॾहिं खाधो निड़ी में फासंदो हो त पाणी पीअंदा हुया, उन करे हू पाणी घुरंदा त उन्हनि खे टहिकंदड़ पाणी ॾिनो वेंदो। जॾहिं उहो पाणी उन्हनि जे चहिरे जे वेझो थींदो त उन्हनि जे चहिरनि खे भुञी साड़े छॾींदो, ऐं जॾहिं उहो पाणी उन्हनि जे पेटनि में वेंदो त उन्हनि जे पेट जे अंदरि जी हर शइ कटे छॾींदो। हाणे जहन्नम वारा तंग अची जहन्नम जे निगहबान खे पुकारींदा। हज़रत मालिक अलैहिस्सलाम ही जहन्नम जो दारोगो आहे, जहन्नम जो निगहबान आहे, ऐं अर्ज़ु कंदा पंहिंजे रब खां दुआ कयो त हू असां ते हिकु ॾींहुं कुझु अज़ाब या अज़ाब जो हिकु ॾींहुं हल्को करे। जहन्नम जो निगहबान चवंदो, छा तव्हां वटि तव्हांजा रसूल निशानियूं न आणींदा हुया? दोज़खी चवंदा, छो न? जहन्नम जो निगहबान फरमाईंदो, मलाइक चवंदा, पोइ तव्हां ई दुआ कयो ऐं काफ़िरनि जी दुआ न आहे पर भटकण। पोइ दोज़खी जहन्नम जे निगहबान हज़रत मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम खे इल्तिजा कंदा, ए मालिक, तुंहिंजो रब असांजो कमु तमामु करे। हज़रत मालिक अलैहिस्सलाम फरमाईंदा, तव्हांखे त रहणो आहे, यानी तव्हांखे मौत न ईंदो, तव्हांखे ईअं अज़ाब में रहणो आहे। हज़रत सैयदना इमाम आमश रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, मूंखे ख़बर ॾिनी वई त जहन्नमियुनि जो, हाणे हीअ ॿुधिजो रिवायत, सम्झण जी ॻाल्हि आहे, हीअ जेके हेतिरो कलाम थियो हज़रत मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं जहन्नमियुनि जे विच में, उनजे मुतलिक़ चवनि था त मूंखे ख़बर ॾिनी वई आहे त जहन्नमियुनि जो हज़रत मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम खे पुकारणु ऐं हज़रत मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम जो उन्हनि खे जवाबु ॾियण जे विच में, उन्हनि पुकारियो ऐं हीअ जवाबु ॾियनि था, उन जे विच में 1000 साल जो वक़्फ़ो हूंदो। हू पुकारींदा, 1000 साल खां पोइ उन्हनि खे जवाबु मिलंदो। अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वधीक फरमायो, पोइ जहन्नमी चवंदा, पंहिंजे रब खे पुकारियो त तव्हांजे रब खां सवाइ को ख़ैर वारो न आहे। हाणे जहन्नम वारा पंहिंजे रब खे पुकारींदा, उहे चवंदा, ए असांजा रब, असां ते असांजी बदबख़्ती ग़ालिब आई ऐं असां गुमराह माण्हू हुआसीं। ए असांजा रब, असांखे दोज़ख मां कढ, पोइ जेकॾहिं असां ईअं ई कयूं त बेशक असां ज़ालिम हूंदासीं। उन ते अल्लाह पाक इरशाद फरमाईंदो, अल्लाह पाक फरमाईंदो, तड़ियल जहन्नम में पिया हुजो ऐं मूंसां न ॻाल्हायो।
उहे फरमायूं उन वक़्तु उहे हर भलाई खां मायूस थी वेंदा, रड़ियूं कंदा ऐं हसरत ऐं दाहूं कंदा। हुज्जतुल इस्लाम इमाम मुहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह जहन्नम जे अज़ाबनि जो नक्शो छिकींदे लिखनि था, जहन्नमियनि खे जहन्नम में केराए अहिड़े घर में क़ैद कंदा जो जंहिंजा किनारा सोढ़ा हूंदा, तंग हूंदा, रस्ता ऊंधा ई वारा हूंदा ऐं उन जहन्नम में हलाकत जा सबब हूंदा। अफ़सोस जहन्नम में बाह भड़काई वेंदी, जहन्नम वारनि खे पीअण लाइ टहिकंदड़ पाणी ॾिनो वेंदो ऐं अज़ाब जा मलाइक उन्हनि खे गुर्ज़नि सां मारींदा, जहन्नमियुनि जा पेर पेशानी जे वारनि सां ॿधा वेंदा ऐं गुनाहनि जी काराण सां उन्हनि जा चेहरा कारा थी वेंदा। उहे जहन्नमी दोज़ख जे किनारनि वटां पुकारींदा ऐं जहन्नम जे दारोगे हज़रत मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम खे ईअं पुकारींदा वतंदा, ए मालिक असां ते अज़ाब जो वाइदो सचो थी चुको, ए मालिक लोही कड़ियूं असां ते घड़ियूं वज़नी आहिनि, ए मालिक असां जूं खलूं पची चुकियूं आहिनि, ए मालिक हाणे असांखे हिन मां कढी छॾ, असां ॿीहर बुरा अमल न कंदासीं। दोज़ख जा फ़रिश्ता जवाबु ॾींदा, हाय अफ़सोस अमान जो वक़्तु पूरो थी चुको, हाणे तव्हांजे लाइ हिन जहन्नम मां निकिरण जी का राह न आहे, रहो हिन में धिकारियल ऐं न ॻाल्हायो। जेकॾहिं तव्हांखे हिकु भेरे उन मां कढियो बि वञे, जेकॾहिं तव्हांखे हिकु भेरे हिन मां कढियो बि वञे त तव्हां ॿीहर उहो ई कंदो जंहिंखां तव्हांखे मना कयो वेंदो आहे। हाणे जहन्नमी नाउमीद थी वेंदा ऐं अल्लाह पाक जे मुक़ाबले में हद खां वधण ते अफ़सोस कंदा, पर हाणे उन्हनि खे शर्मसारी निजात न ॾियारे सघंदी ऐं न ई अफ़सोस फ़ाइदो ॾेई सघंदो, बल्कि जहन्नमियुनि खे तोक यानी लोही हार पाराए मुंहुं भर जहन्नम में विधो वेंदो। जहन्नमियुनि जे हेठि मथे साॼे खाॿे अलगज़ हर पासे बाह ई बाह हूंदी, उहे बाह जे अंदरि ग़र्क़ हूंदा, हेसि ताईं जो बाह ई उन्हनि जो खाधो, बाह ई उन्हनि जो पीअण, बाह ई उन्हनि जो पाइण, बाह ई उन्हनि जो बिस्तरो हूंदी। जहन्नमियुनि खे तारकोल यानी डामर जो लिबास पारायो वेंदो, जहन्नमियुनि खे गुर्ज़ हया वेंदा, जहन्नमियुनि खे वज़नी ॿेड़ियूं पारायूं वेंदियूं। जहन्नमी जहन्नम जे तंग वादियुनि में दाहूं कंदा ऐं उन जे गहरे तबक़ात में लगामनि में जकड़ियल हूंदा। जहन्नमियुनि खे टेगड़ी जियां जोश हणंदड़ बाह विधी वेंदी, उहे दाहूं कंदा ऐं आहो ज़ारी कंदा, रड़ियूं कंदा वतंदा। जहन्नमी जॾहिं बि मौत खे सॾींदा उन्हनि जे मथनि ते टहिकंदड़ पाणी विधो वेंदो, जेको उन्हनि जे खल ऐं पेट जे अंदरि जेको कुझु आहे सभु ॻारे छॾींदो। जहन्नमियुनि जे लाइ लोह जा गुर्ज़ हूंदा जेकी उन्हनि जे पेशानियुनि खे भोड़े छॾींदा आहिनि ऐं उन्हनि जे वात मां खून मिलियल पूं निकिरंदी। उन जी शिदत सबबि उन्हनि जा जिगर फाटी पवंदा, उन्हनि जे अखियुनि जा तारा गलनि ते वही वेंदा ऐं गलनि जो गोश्त छणी वेंदो, उन्हनि जे उज़वनि तां वार बल्कि खल ताईं किरी पवंदी ऐं जॾहिं जॾहिं उन्हनि जूं खलूं पची ख़राबु थींदियूं त ॿियनि खलुनि सां बदिलियूं वेंदियूं। जहन्नमियुनि जूं हॾियूं गोश्त खां ख़ाली रहिजी वेंदियूं, पोइ उन्हनि जा रूह उन्हनि जे रगुनि ऐं नसुनि में अटकियल हूंदा ऐं उन्हनि जूं रगूं जहन्नम जी साड़ींदड़ बाह जी तपिश सां सुकी वेंदियूं। गॾोगॾु ई उहे मौत जी तमन्ना कंदा, पर उन्हनि खे मौत न ईंदो, उन्हनि खे मौत न ईंदो। अचो गॾिजी गुनहगारनि खे बख़्शाइण वारे आका, जन्नत ॾियारण वारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में फरियाद करूं था, मैं मुजरिम हूँ, जहन्नम में अगर फेंका गया मुझको हलाकत होगी, हाय क्या करूँगा या रसूल अल्लाह। लपक कर आग के शोले लपटते होंगे बर्बादी, करम कर दो ये सब कैसे सहूँगा या रसूल अल्लाह। अंधेरी आग होगी रोशनी बिल्कुल नहीं होगी, करम कर दो ये सब कैसे सहूँगा या रसूल अल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ही ॿुधो असां जहन्नम जो तज़किरो। हे आशिकाने रसूल, यकीनन जहन्नम जा अज़ाब बर्दाश्त करणु असां मां कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। अञा असां ज़िंदा आहियूं, असांजा साह असांजा पसाह हली रहिया आहिनि, अञा मौक़ो आहे। अचो नेक कमु करियूं, जन्नत में वठी वञण वारा अल्लाह ऐं रसूल जी रिज़ा
ॾियारण वारा कमु कयूं। अचो जहन्नम खां निजात ॾियारींदड़ कुझु अमल हिन नियत सां ॿुधूं त उन्हनि खे बाक़ाइदगी सां पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणाईंदासीं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ॿुधो, जहन्नम खां बचण ऐं छुटकारो माण्हुनि जे लाइ पहिरियों अमल त हीअ आहे त जहन्नम खां बचण जे लाइ अल्लाह पाक खां दुआ घुरिजे। हदीस पाक में आहे, अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको अल्लाह खां 3 भेरा जन्नत घुरे त जन्नत चवंदी आहे इलाही हिन खे जन्नत में दाख़िल फरमा। सम्झ में आई ॻाल्हि? घुरंदा आहियो जन्नत जी दुआ? अॼु ॿुधोसीं, हाणे घुरंदासीं इंशाअल्लाह। प्यारे आका अलैहि सलाम फरमायो, जेको अल्लाह खां 3 भेरा जन्नत घुरे त जन्नत चवंदी इलाही हिन खे जन्नत में दाख़िल फरमा। ऐं जेको 3 भेरा जहन्नम खां पनाह घुरे त जहन्नम चवंदो आहे इलाही हिन खे बाह मां अमान ॾेई छॾ। हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जे हवाले सां फरमाईंदा, जेको रोज़ानो सुबुह ऐं शाम या ॾींहं में कंहिं वक़्तु या सॼी उमिरि में कंहिं वक़्तु 3 भेरा ही चवे इलाही मूंखे जन्नत में दाख़िल फरमा, इलाही मूंखे जन्नत में दाख़िल फरमा। अचो 3 दफ़ा चई था, इलाही मूंखे जन्नत में दाख़िल फरमा, इलाही मूंखे जन्नत में दाख़िल फरमा, इलाही मूंखे जन्नत में दाख़िल फरमा। ऐं 3 भेरा ही चवे अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार, अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार, अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार। या अल्लाह मूंखे जहन्नम खां बचा, या अल्लाह मूंखे जहन्नम खां बचा, या अल्लाह मूंखे जहन्नम खां बचा। त ख़ुदि जन्नत उन जे दाख़िले जी दुआ कंदी ऐं ख़ुदि दोज़ख उन जे लाइ पनाह घुरंदो। जहन्नम खां पनाह हिन लफ़्ज़नि में बि घुरी सघूं था त या अल्लाह मूंखे जहन्नम खां बचा। या अल्लाह छा सोलो आहे न जुमिलो, सभई अदा कयो, या अल्लाह मूंखे जहन्नम खां बचा, गुनहगार हूँ मैं लायके जहन्नम हूँ, करम से बख्श दे मुझको न दे सज़ा या रब, बुराइयों पे पशेमा हूँ रहम फरमा दे, है तेरे कहर पे हावी तेरी अता या रब। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद। ॿियो जहन्नम खां बचण जो जेको नुस्ख़ो आहे उहो आहे तक़वा इख्तियार कयो। अल्लाह पाक क़ुरान करीम में इरशाद फरमाए थो, पोइ असां परहेज़गारनि खे बचाए वठंदासीं, पोइ असां परहेज़गारनि खे बचाए वठंदासीं। त हे आशिक़ाने रसूल, हिन आयत सगोरी में ॿुधायो वियो त क़यामत जे ॾींहुं सभिनी खे जहन्नम यानी पुल सिरात तां लंघणो आहे। उन वक़्तु नजात उहे माणींदा जेकी तक़वा वारा परहेज़गार आहिनि। ख़बर पई तक़वा जी बरकत सां जहन्नम खां निजात मिलंदी आहे। अल्लाह पाक असांखे तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाए। तक़वा आहे छा? तक़वा गुनाहनि खां बचण जो नालो आहे, सफ़ा 16। तक़वा छा आहे? गुनाहनि खां बचण जो नालो आहे। हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, जेको शख़्स चाहे थो त उनजी तक़वा दुरुस्त थी वञे, उहो तमामु गुनाहनि खे छॾे ॾिए। अॼु हिन एतिकाफ़ जी बरकत सां, शबे क़द्र जी बरकत सां, जुमे जी भलारी रात जी बरकत सां असां नियत कयूं था त इंशाअल्लाह तमामु गुनाहनि खे छॾे ॾींदासीं। ॾाढी कूड़ण बि गुनाह आहे, ॾाढी कूड़ण बि छॾे ॾींदासीं। अॻु में जेकॾहिं कूड़ींदा रहिया आहियूं त तौबा कंदासीं ऐं अल्लाह पाक जी बारगाह में तौबा करे सची नियत कंदासीं त प्यारे आका जी महबत जी निशानी सुन्नत मुताबिक़ ॾाढी मुबारक सजाईंदासीं। अहिड़े नमूने ॿिया गुनाह, कूड़ आहे, ग़ीबत आहे, चुगली आहे, दिलि आज़ारी आहे, वालिदैन जी नाफ़रमानी आहे, इन्हनि सभिनी गुनाहनि खां बचण जी कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह अज़्ज़ व जल। टियों आहे नुस्ख़ो, ख़ौफ़े ख़ुदा सबबु ॻोड़ा वहाइणु, लुड़क वहाइणु। हिकु भेरे हिकु सहाबी बारगाह रिसालत में हाज़िर थी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मां कहिड़ी शइ जे ज़रिए जहन्नम खां निजात माणे सघां थो? रसूल रहमत शफ़ी उम्मत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पंहिंजे अखियुनि जे लुड़कनि जे ज़रिए, पंहिंजे अखियुनि जे लुड़कनि जे ज़रिए। अर्ज़ु कयईं, इहो कीअं? फरमायूं,
ख़ौफ़ ख़ुदा सबब रो, ख़ौफ़ ख़ुदा सबब रो, छो त जेका अख अल्लाह पाक जे ख़ौफ़ सबब रोए उनखे जहन्नम जो अज़ाब न थींदो। अल्लाह पाक असांखे रोइण वारी, ख़ौफ़ ख़ुदा विचां रोइण वारी अख नसीब फरमाए। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सवाब जी नियत सां आज़ान ॾियो, इहो बि जहन्नम खां बचण जो हिकिड़ो नुस्ख़ो आहे। सवाब जी नियत सां आज़ान ॾियो। साहबी रसूल हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रिवायत आहे, शहनशाह मदीना करार क़ल्ब सीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको सवाब जे लाइ 7 सालनि ताईं अज़ान ॾिनी उन जे लाइ जहन्नम खां नजात लिखी वेंदी आहे। यार मस्जिदूं आबाद करण वारा बणिजी वञो, अज़ान ॾियण वारा बणिजी वञो, नमाज़ी थी वञो, मौज़न नाहे अज़ान ॾियण जी सआदत हासिल करण वारा बणिजी वञो। हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जे हवाले सां फरमाइनि था, जेको बग़ैर पघार जे 7 साल आज़ान ॾिए अल्लाह पाक उन जे लाइ जहन्नम खां आज़ादी ऐं जन्नत में दाख़िले जो परवानो लिखी छॾींदो आहे, जेको क़यामत जे ॾींहुं उनखे ॾिनो वेंदो। सुभान अल्लाह। मालूम थियो अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ अज़ान ॾियण बि जहन्नम खां बचाइण वारो अमल आहे। अज़ान जी फ़ज़ीलत ॿुधो न, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सवाब जी ख़ातिर अज़ान ॾियण वारो उन शहीद जीअं आहे जेको रत में भरियल हुजे ऐं जॾहिं मरंदो क़ब्र में उन जे जिस्म में जीत न पवंदा। हिकु हदीस पाक में आहे, फरमायो मां जन्नत में वयुसि, उते मोती जा गुंबज़ ॾिठा। गुंबज़ ॾिठा अथव? मोती जा गुंबज़ ॾिठा। पुछियमि, ए जिब्राइल हीअ कंहिंजे लाइ आहिनि? अर्ज़ु कयो जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम, अव्हां जी उम्मत जे मौज़िननि ऐं इमामनि जे लाइ। टी रिवायत में प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, जंहिं 5 ई नमाज़ुनि जी आज़ान ईमान जे बुनियाद ते सवाब जी नियत सां चई, उन जा जेकी पहिरियां गुनाह थिया आहिनि उहे मुआफ़ थी वेंदा। सल्लु अलल हबीब। अचो जहन्नम खां बचण जो हिकिड़ो ॿियो अमल ॿुधूं था, उहो इहो आहे त बाजमात नमाज़ जो एहतिमाम करियो। असां अॼु ताईं अगरि नमाज़ कज़ा कई आहे, अॼु नियत कयूं था, अॼु हिन भलारी राति नियत कयूं था त अॼु खां पोइ इंशाअल्लाह मुंहिंजी का बि नमाज़ कज़ा न थींदी, बल्कि बाजमात मस्जिद में वञी पहिरीं सफ़ में इंशाअल्लाह नमाज़ अदा कंदुसि। साहबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ 40 ॾींहं हिन खे बसि ॿधी छॾियो पंहिंजे ज़हन ऐं दिमाग़ सां, दिलि सां, जेको अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ 40 ॾींहं तकबीर ऊला सां बाजमात नमाज़ पढ़े, उन जे लाइ 2 आज़ादियूं लिखियूं वेंदियूं। हिकु आज़ादी जहन्नम खां ऐं ॿी आज़ादी निफ़ाक़ खां। मैं 5 नमाज़ें पढ़ूँ बाजमात, हो तौफीक ऐसी अताया इलाही, मैं पढ़ता रहूँ सुन्नत वक्त ही पर, हो सारे नवाफिल अदाया इलाही, दे शौक़ तिलावत दे ज़ौक़ इबादत, रहूँ बावुज़ू में सदा या इलाही। जहन्नम खां बचण जो हिकिड़ो आसान ॿियो बि हिकिड़ो अमल ॿुधाइण तव्हांखे। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको अरबा ऐं ख़मीस जो रोज़ो रखे उन जे लाइ जहन्नम खां आज़ादी लिखी वेंदी आहे। तमामु सवलो अमल। हिकु हदीस पाक में आहे, जंहिं रमज़ान ऐं शवाल जा रोज़ा रखिया, अहिड़ीअ तरह जंहिं अरबा ऐं ख़मीस जो रोज़ो रखियो उहो जन्नत में दाख़िल थींदो। अल्लाह पाक असांखे बि नफ़ली रोज़ा रखण जी सआदत अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मोहतरम ऐं प्यारा इस्लामी भाइरो, अॼु असां जहन्नम खां छुटकारे जे मुतलिक़ बयानु ॿुधो। असांजो ज़हन ठहियो त असां इंशा अल्लाह अज़्ज़ व जल जहन्नम खां छुटकारे जा अमल अपनाईंदासीं इंशा अल्लाह अज़्ज़ व जल। जेकॾहिं असां वाक़ई जेको कुझु ॿुधो उन ते अमल करण में कामयाबु थी वियासीं, अल्लाह पाक जी ख़ुशनुदी जे लाइ, अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ, जेकॾहिं अल्लाह पाक असांजे अमलनि खां
राज़ी थी वियो त इंशा अल्लाह जहन्नम खां छुटकारो हासिल थी वेंदो इंशा अल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा का रिवायत आहे, हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेको पंहिंजे भाउ जी हाजत पूरी करण जे लाइ हले ऐं उन सां हमदर्दी करे त अल्लाह पाक उन जे ऐं जहन्नम जे विच में 7 खंदकूं बणाए छॾींदो। उन में हर खंदक यानी खाई जो ॿिए खंदक खां एतिरो मुफ़ासिलो हूंदो जेतिरो ज़मीन ऐं आसमान जे विच में आहे। हिकिड़ी जेका हूंदी उनजे विच में, हिकिड़ी खंदक जे विच में। प्यारा इस्लाम भाइरो, असांखे बि घुरिजे त असां जहन्नम खां बचण ऐं जन्नत में वञण जे लाइ पंहिंजे मुसलमान भाइरनि सां हमदर्दी कयूं, उन्हनि जे कमु अचूं। उन्हनि खे कर्ज़ जी ज़रूरत हुजे त वसआर कर्ज़ ॾियूं, ग़रीबनि ते ख़र्च करियूं, बुखायलनि खे खाधो खारायूं। अहिड़ी तरह अज़ीज़ रिश्तेदारनि जे बि कमु अचूं, पाड़ेसरियुनि जे बि कमु अचूं, दोस्तनि जे बि कमु अचूं। मतिलबु त जंहिं मुसलमान जी जेका बि जाइज़ हाजत हुजे असां पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ उन जी मदद करियूं। उन जी बरकत सां इंशा अल्लाहुल करीम अल्लाह पाक जहन्नम खां बचाए जन्नत में दाख़िलो नसीब फरमाईंदो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हिकिड़ी रिवायत ॿुधो हाजत पूरी करण जे मुतालिक़। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हुमा खां रिवायत आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको पंहिंजे मुसलमान भाउ जी हाजत पूरी करे मां क़यामत जे ॾींहुं उन जी मीज़ान वटि बीठल हूंदुसि। जेकॾहिं उन जी नेकी वारो पलड़ो ॻरो रहियो त ठीकु, न त मां उन जी शफ़ाअत कंदुसि। करणु घुरिजे मदद ॿाहिरनि जी, कंदासीं इंशा अल्लाह अज़्ज़ व जल। अहिड़े नमूने तिलावत क़ुरान पाक करण बि जहन्नम खां छुटकारे जो सबबु आहे। सूरह कहफ जूं बि बरकतूं आहिनि, सूरह यासीन जूं बि बरकतूं आहिनि। क़ुरान पाक जी तिलावत जूं त छा बहारूं आहिनि। प्यारा इस्लाम भाइरो, इबादत जो शौक़ु ऐं ज़ौक़ु वधाइणु, इबादत जी लज़्ज़त वारी नेमत माणणु ऐं औलिया किराम जी महबत दिलि में उजागर करण जे लाइ आशिक़ाने रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल सां हरदम वाबस्ता रहो। सॼे बयान जो निचोड़ मां तव्हांखे ॿुधायां थो। अल्हम्दुलिल्लाह, शेख तरीक़त अमीर सुन्नत न सिर्फ़ु पंहिंजे मुरीदनि खे बल्कि सॼी दुनिया जे आशिक़ाने रसूल इस्लामी भाइरनि ऐं इस्लामी भेनरुनि खे, जामियतुल मदीना मदरसतुल मदीना पढ़ण वारनि ऐं वारियुनि खे, स्पेशल पर्सन्स यानी गूंगनि ॿोड़नि ऐं नाबीननि खे, हज ऐं उमिरि जी सआदत माणण वारनि ख़ुशि नसीबनि खे, एसि ताईं जो जेल जे कैदियुनि खे पंहिंजी इस्लाह जे लाइ बहितरीनु नुस्ख़ो ॾिनो आहे ऐं उहो आहे रिसालो नेक आमाल। अवां बि जे बि साइज़ जो ही मुख़्तसिर रिसालो मकतबतुल मदीना तां तलब करियो, हिन खे पढ़ो, हिन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो ऐं रोज़ानो पंहिंजे अमलनि जो जाइज़ो वठो। इंशा अल्लाहुल करीम गुनाहनि खां बचण ऐं नेकियूं करण जो ज़हन बणिजंदो, दिलि जी पाकीज़गी मिलंदी ऐं किरदार जे उजरे साफ़ ऐं सुथरो थी ख़ूबसूरत इंशा अल्लाह थी वेंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला